दूसरे जेकी हालात आहिनि उन्हनि जा ताज़ा जेके तव्हां तासरात आया आहिनि थोरो ई साईं थोरो सही आहे थोरो कैमरा थोरो पोइ कैमरा साईं साइड थो थिए इन करे थो चवां साईं सिंध बि जेकी ॾाढी सूरत हाल आहे उन्हनि में जेके तव्हां तासरात या मीडिया टाक अॼुकल्ह हले थी उन मां छा सम्झिजे त मौजूदा जेके पीपल्स पार्टी जी क़यादत आहे उन मां सिंधी माण्हू या नज़रियाती जेके पीपीए जा वर्कर या कारकुन जा अॻुवान आहिनि उहे खफ़ा थी चुका आहिनि पहिरीं ॻाल्हि त जो आउं हिते साईं जन वटि आयो आहियां दुआ घुरण जे लाइ ऐं अव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी आहे प्रेस जा दोस्त जेके जयपुर जा रानीपुर जा पहिरीं त आउं तज़ियत थो करणु चाहियां जेके माण्हू ईरान में शहीद थी विया आहिनि अॼु असां ॿुधो पिया ॾाढो दुख थियो त पहिरीं आउं उन्हनि सां हमदर्दी थो कयां तज़ियत थो कयां उहे शहीद आहिनि अलाह साईं उन्हनि जो दर्जो घुरनि जेको तव्हांजो सुवालु आहे उन जवाब में आउं इहो चवंदुसि त असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो आहे ऐं पीपल्स पार्टी बिलावल भुट्टे जी उन असांखे टिकेटूं ॾिनियूं उन सां सुटायो आहे लेकिन जेका सिंध गवर्नमेंट जी कारकर्दगी आहे उहा क़ाबिल अफ़सोस आहे उहा एॾी सुठी कारकर्दगी कोन्हे तंहिं करे आउं चाहियां थो ज़ाती तरह सां त असीं जेके पीपीए जा पुराणा माण्हू आहियूं उहे ऐं नवां माण्हू गॾिजी पंहिंजे पीपल्स पार्टी खे मज़बूत कयूं पीपल्स पार्टी पंजाब मां जहिड़ी ख़तमु थी वई आहे ऐं आउं हिकिड़ो लेटर तयारु कयो वेठो आहियां बिलावल साहब पाण मिलंदो त उनखे गुरू आउं ॿुधाईंदुसि त CEC जे मेंबर जे हिसे ते आउं कंदुसि आउं पीपल्स पार्टी खे ईअं ख़तमु थियणु या मरणु ॾिसी नथो सघां छो जो असांजी पार्टी आहे असां सभिनी गॾिजी हिनखे ठाहियूं आर्मी चीफ खे जेको आहे तमामु ख़त लिखियो आहे IG खे बि लिखियो पिया ॿियनि इदारनि खे बि लिखियो पिया त छा तव्हां पीपल्स पार्टी जे आला क़यादत खां जेको आहे मायूस आहियो जंहिंजे करे तव्हां जेको आहे अहिड़ा जेको आहे पंहिंजे स्टेप वठो पिया ॾिसो पहिरीं त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो जो जॾहिं मूं आर्मी चीफ खां मदद घुरी त तां पखिड़िजी वई ईअं लॻो जहिड़ो ॿिलीअ जे पुछ ते पेर अची वियो सॼे जान में दां अची वई त आर्मी छो आर्मी चीफ असांजो आहे आर्मी पाकिस्तान जी आहे असांजी आहे ऐं आउं हिननि खे ॿुधायां थो सिंध गवर्नमेंट खे त फौरी तरह सां धाड़ेलनि ते कब्ज़ो कर मिनारटी वारनि खे जेके तकलीफ़ूं आहिनि दूरि कर जे न त आउं वरी बि आर्मी चीफ खे गुज़ारिश कंदुसि त पोइ अचे महिरबानी करे अचे ऐं अची हिन सॼी सिंध जो हालत सही करे इन करे मुंहिंजे तरफ़ां उन्हनि खे टाइम आहे त धाड़ेलनि जो मसइलो हल कनि ऐं जेके असांजा हिंदू कम्यूनिटी जा दोस्त आहिनि ऐं साथी आहिनि उन्हनि खे रॾण ते मजबूर न कयो तव्हां बेसिकली पीपल्स पार्टी जा बानी तव्हांजो ख़ानदान आहे ऐं जमहूरियत पसंदि इंसान जा ख़ानदान तव्हां रहिया आहियो हाणे हिन में जेको जमहूरी हवाले सां छा आर्मी चीफ खे इहो चई सघिजे थो त उहो जमहूरियत जेके बि इदारा उन्हनि खे छॾे करे हिकु आर्मी हिन में मुदाख़लत करे अमन अमान में या को बि जेको मुल्की मामिलो हुजे ॾिसो त हीअ सुठी ॻाल्हि कई आहे तव्हां पर जॾहिं असां वटि ॿोॾ थी थिए त असीं आर्मीअ खे मदद लाइ छॾींदा आहियूं त अचो पोइ असां वटि हाला में इलाही ॿोॾ थींदी आहे भाणोट में अमानियत थिए थी त असीं आर्मीअ खे मदद लाइ छॾींदा आहियूं ऐं आर्मी वारा ईंदा आहिनि की असांजी मदद कनि उन में नेवी वारा बि ईंदा आहिनि ॿिया बि ईंदा आहिनि को माण्हू दरिया में ॿुॾियो थो वञे तॾहिं बि आर्मी असांजी मदद कंदी आहे पीपल्स पार्टी जा ज़रिया चवनि था त जेको आहे मखदूम साहिबु पीपल्स पार्टी में बग़ावत पैदा कई आहे जेको हिकिड़ो हैदराबाद जा आला जामशोर में किथे को इजलास बि थियो आहे पीपल्स पार्टी जे अहम अॻुवाननि जो तव्हां छा था सम्झो तव्हां हीअ बग़ावत था सम्झो या जेको आहे सो पंहिंजे पार्टी खे बचाइण लाइ कोशिशूं आहे ॾिसो पीपल्स पार्टी ख़ुदि जेका आहे सा हिज़्ब इख़्तिलाफ़ जी जमायत आहे पीपल्स पार्टी जेको हिज़्ब इख़्तिलाफ़ में कमु कयो उहो इक़्तिदार में अची न कयो आहे मोहतरमा सदाईं हिज़्ब इख़्तिलाफ़ में हूंदी आहे मां ॾिठो रोडनि ते रस्तनि ते बेगम नुसरत भुट्टो साहिबा उनखे बि केॾो लठियूं लॻियूं सभु कुझु थियो हीअ इक़्तिदार अचणु वञण वारी शइ आहे असीं जेसीं आवाम सां गॾिजी न वेहंदासीं आवाम जे दुख सुर में शामिल न थींदासीं त पोइ कहिड़ी पार्टी न को जमहूरियत न को इक़्तिदार बाक़ी बग़ावत उहे कनि जिन खे का लालच हुजे त असीं बाग़ी थियूं पोइ असीं
हीउ उहिदो मिले मूंखे कंहिं उहिदे जी ज़रूरत कोन्हे तव्हांजी हिकिड़ी वॾी न्यूज़ ब्रेक थी आहे कुझु मुख़्तलिफ़ चैनलनि त तव्हांजे हिसाब सां ॼाणायो त तव्हां चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो जा जेके क़ातिल आहिनि उहे पीपल्स पार्टीअ में वेठा आहिनि ऐं जेके नज़रियाती माण्हू आहिनि उहे उन्हनि खे उभे कनि था छा ॿुधाए सघिजे थो कहिड़ा उहे क़ातिल आहिनि जेके पीपल्स पार्टीअ में वेठल आहिनि क़ातिल त कोन्हनि पर उहे मोहतरमा लाइ तमामु गंदा लफ़्ज़ ॻाल्हाइनि ऐं आउं सम्झा थो त उहे रोज़ मोहतरमा खे शहीद था कनि जिन गंदा लफ़्ज़ ॻाल्हाया बीबी दिसंबर में शहीद कोन थी माण्हू जेके बीबी लाइ ॻाल्हाइनि था जहिड़ो बीबी रोज़ानो शहीद थींदी उन जा नाला ॿुधाइण खां पहिरीं आउं चाहींदुसि त पाण वञनि हलिया बीबीअ खे अलविदा कनि वरी को ॿियो दरख़्वास्त कई सिंध में त सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह आहे तव्हां हुन में मुतमिन न आहियो छा जंहिंजे करे मुराद अली शाह मुंहिंजो नंढो भाउ आहे ऐं साईं अब्दुल्ला शाह चई वियोसि त बाबा मुंहिंजे नाले तो तुंहिंजो वॾो भाउ आहे तूं नंढो भाउ आहे नंढे भाउ खे आउं तंबीअ थो कयां त सिंध में अमन अमान क़ाइमु कर इहो तुंहिंजो फ़र्ज़ु आहे ऐं मिनारतीअ खे महफ़ूज़ बनाए ईअं जीअं ॿियनि खे था महफ़ूज़ बनाए सिंध जा जेके इशूज़ आहिनि जंहिं लाइ तव्हां हिन वक़्तु खुलियल आवाज़ु उथारियो पिया छा इन में तव्हां सिंध जे जेकी हुकुमरानी जी जेके ॿुधायो था त नाअहली थी वई आहे उन में नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान या पीसा पागर सां तव्हां को राब्तो करे सघो था ज़रूरत पई त कंदासीं मुंहिंजे मुरीदनि जा कम हूंदा जमायत जा कम हूंदा मूं वटि इलाही ग़रीब आहिनि उन्हनि जे कमनि जे लाइ मूंखे नवाज़ शरीफ़ ॾे वञिणो पियो त ज़रूरु ईंदुसि मरियम नवाज़ ॾे वञिणो पियो त ज़रूरु ईंदुसि बिलावल साहिबु त हुअं ई असांजो चेयरमैन आहे असां सां मिलंदो रहे थो पर आउं बिलावल खे वज़ीर एज़म थो बनाइणु चाहियां तव्हां इन ॻाल्हि खे थोरो गौर कयो सिंध जा माण्हू आउं चाहियां थो बिलावल भुट्टो वज़ीर एज़म थिए पर सिंध जे वोटनि खे नथो थी सघे छो जो सिंध जा MNA जेतिरा बि आहियूं उन खां पंजाब जा ॿीणा वोट असांखे पंजाब में कमु करणो पवंदो न त मिनतूं कंदासीं अदा महिरबानी कर तूं ॾे अदा महिरबानी कर तूं मतिलबु आउं चवां थो बिलावल पंहिंजे वोटनि ते वज़ीर एज़म थिए ऐं उन में वॾो रोल मुंहिंजो या असीं ॾिठायूं गॾु जिन जूं गादियूं जेके इहो असांजो रोल हुजे तव्हां हिकिड़ी राब्ता मुहिम बि शुरू कई आहे जी हिकिड़ी ताज़ेतुनि जो सिलसिलो बि आहे तव्हां छा था सम्झो त तव्हां इन सिलसिले में कामयाबु थींदो पीपल्स पार्टी जे लाइ फॉरवर्ड ब्लॉक ठाणे ॾिसो फॉरवर्ड ब्लॉक जी ॻाल्हि कोन्हे ॻाल्हि इहो आहे त असांखे बिलावल साहिब खे वज़ीर एज़म बनाइणो जेका सभिनि जी ख़्वाहिश आहे हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त बिलावल साहिबु वज़ीर एज़म पाकिस्तान थिए छो जो हू नौजवान आहे ऐं मोहतरमा बीबी बेनज़ीर जो फर्ज़ंद आहे त असांखे उन में उमेदूं आहिनि त हू सिंध लाइ कंदो पाकिस्तान लाइ कंदो जीअं तव्हां नज़रियाती पीपल्स पार्टीअ जा माण्हू चओ था बिलावल जा ॾोह पंहिंजा ख़दशा रखंदासीं त जेको मुल्क जो पुराणो सियासतदान आसिफ़ अली ज़रदारी आहे छा उन जे आॾो बि तव्हां इहे ख़दशा रखी सघो था वेही सघो था उन ॾिसो बिलावल भुट्टो साहिबु चेयरमैन आहे फ़ैसिलो चेयरमैन कंदो ऐं उन सां असांजी हुजत बि आहे हिकिड़े हद ताईं ऐं उहो ॿुधे बि थो उनखे चवंदासीं त तूं असां सां गॾिजियल तो हर हंधि ते हलंदो ऐं मूंखे उन में इलाही उमेदु आहे त मुंहिंजी ॻाल्हि आख़िरी सुवाल इहो था ॿ MNAs बि बिठायो ऐं सिंध जूं ॿ वॾियूं गादियूं बि बिठायूं असांजो सिंध जो जेको मोटरवे आहे उहो हिन वक़्तु रोलड़े शिकार आहे जॾहिं त ॿ सूबा उन स्कीमूं सहूलियत वठी रहिया आहिनि हिन लाइ तव्हांजूं कोई कोशिशूं जी हा असीं गॾिजी बि ॻाल्हाईंदासीं ऐं आउं पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां त उनखे आउं ॻाल्हायां उहो मुकमल करायां ऐं मियाँ साहिब सां इन लाइ मिलणु थो चाहियां मियाँ शहबाज़ शरीफ़ सां ऐं ॿियो पंहिंजा एयरपोर्ट तबाह थिया पिया आहिनि आउं त चवां थो उन्हनि खे बि ठाहियूं ऐं इहो असांखे सहुलियत कमु करे ॾियनि ऐं सभिनि सां मिलंदुसि जो जेके इदारा जेके विकिरो थियनि पिया उहे छा पाण पंहिंजूं बुनियादी शयूं विकिणंदासीं त पोइ त कुझु कोन बचंदो पाकिस्तान खे 2.5 साल पाकिस्तान ग़रीब मुल्क आहे उन मां कर्ज़ खणनि ऐं उन मां पूरा कनि ठीकु आहे थैंक यू तव्हां हाणे ॻाल्हाई मखदूम साहब जो ताज़ित लाइ आया आहिनि त तासुरात इहे पिया ॾिना वञनि त पीपल्स पार्टी जा जेके नज़रियाती कारकुन या वर्कर या ॿुहण रहिया आहिनि उन्हनि जो हिकिड़ो गजल को प्रेशर ग्रुप पियो ठहे हिन में केतिरी सदा कंदा मूंखे दुख इहो थींदो आहे तव्हां सुठो थियो इहा ॻाल्हि खोली इन मां इहो मां तव्हांखे चवंदुसि त असांखे अफ़सोस इहो थो थिए त हिन मुल्क में को बि कूड़ हलायो थो वञे त कूड़ सां गॾु 99% आहे सच सां गॾु कोई कोन्हे
असांजे ज़ात ते जेको किन उछलायो वियो इलेक्शन खां अॻु में त जीअं असांखां सीट खसी वञे, खसी वई कंहिंखां लिखियलु न आहे। जिन उछलायो असां फ़ैसिलो अलाह ते छॾियो आहे। इंशाअल्लाह अलाह साईं उन्हनि जी पकड़ कई आहे, लाहींदी अलाह पंहिंजी बि कंदो। इहो ॾिसो फॉरवर्ड ब्लॉग या इहे शयूं न आहिनि। असल ॻाल्हि आहे असांखे पंहिंजे मुल्क खे बचाइणो आहे, पंहिंजे सूबे खे बचाइणो आहे। अगरि कोई मुल्क ऐं सूबे जे लाइ सुठो थो सोचे त उनखे ग़लति वे में छो थो वरितो वञे। हमेशह सुठी ॻाल्हि जो सुठो इम्पैक्ट थियणु घुरिजे ऐं उनजो माण्हूअ खे अप्रिशिएट करणु घुरिजे, बजाए इन जे असांखे इहो चयो थो वञे त बाबा तव्हां पार्टी खे असां ॾिसूं था पिया। अगरि जे नवां माण्हू पार्टीअ खे नुक़सानु ॾियणु चाहिनि था पिया, नुक़सानु था ॾियनि, त असांजो फ़र्ज़ु आहे त पार्टी खे बचायूं, पार्टीअ जे लाइ भलो सोचूं ऐं पार्टी खे रस्तो ॾियूं। असां उहे माण्हू आहियूं जिन क़ुर्बानी तव्हांजे साम्हूं आहे, मूंखां वधीक क़ुर्बानी कंहिं ॾिनी आहे पार्टीअ लाइ। जिते बीहारियो आहे पार्टी, अल्हम्दुलिल्लाह बीठो आहियां, ॿियनि वांगुरु डिॼी भॻो न आहियां त बाबा मां न बीहंदुसि। असां अल्हम्दुलिल्लाह बीठा बि आहियूं, बीही करे खटे बि ॾेखारियो पार्टीअ खे ऐं हमेशह चैलेंजेबल। तव्हां ॾिसो बाबा साईं खां पोइ मूंसां जेको कुझु थियो 13 में मुंहिंजी सीट एमएनए जी खसी वई, इहो चई करे त हे न खटंदो। अलाह साईं मूंखे इज़त ॾिनी, पंहिंजे हबीब जे सदके मुंहिंजे मुर्शिद ऐं बाबा साईं जी दुआ आहे, मुंहिंजी अमर जी मूंसां दुआ आहे, अलाह साईं मूंखे कामयाबी ॾिनी। हाणे 18 में इहो ई सोचे करे मूंखे बीहारे वियो त हे हिन मां जान छुटंदी हाराईंदो। अलाह साईं मूंखे ॿीण ते इज़त ॾेई ॾेखारी। ऐं तव्हां ॾिसो पूरी सिंध में अकेलो हुयो पीर फज़ल शाह जो नालो, जंहिं 2 सीटूं खटियूं। कहिड़ो आहे जेको 2 सीटुनि ते खटे आयो, मूंखे उहो नालो ॿुधायो। एमएनए बि खटे ॾेखारी, एमपीए बि खटे ॾेखारी, वरी भाउ खे खटायो। वरी हाणे 23 में इहो ई सोचे करे मूंखे बीहारे वियो त हिन मां जान छुटंदी, हे हाराईंदो। पर वतु इज़्ज़ु मंतशा वतु ज़िल्लु मंतशा बेनिगल ख़ैर इन काला कुल शैन क़दीर। उहो मुंहिंजो रब आहे, हर शइ ते क़ादिर आहे। उहो मूंखे इज़त ॾिए थो पियो पंहिंजे हबीब जे सदके, मुंहिंजे वॾनि जी कमाई आहे हुनजे सदके। तव्हां लगातार 2 सीटूं बि खटंदा ईंदा आहियो, तव्हांजो ख़ानदान 2 सीटुनि ते ज़िले में मुख़्तलिफ़ जेके अॻुवान उन्हनि खे चूंडाईंदा बि आहियो। पोइ हाणे छा सम्झे त पीपुल्स पार्टीअ खे जेके नज़रियाती कारकुननि में जाकर अहिड़ी लाबी हावी थी वई आहे जेको नज़रियाती माण्हुनि खे पोइ धिके पियो। सभिनी खे नज़र थो अचे। असां क़यादत खे इहो अर्ज़ु कंदासीं, महिरबानी करे पार्टी खे बचायो। ही अवाम मोहतरमा तव्हांखे अवाम अमानत ॾेई वई आहे, इन अमानत में ख़यानत न कयो। तव्हांजे इर्द गिर्द जेके माण्हू आहिनि उहे तव्हांजा जेके नज़रियाती पुराणा सचा माण्हू आहिनि, उन्हनि खे तव्हां खां परे करण जी कोशिशि था कनि। तव्हां उन्हनि खे सुञाणियो, उन्हनि खां बचो। उहे माण्हू तव्हांजा न आहिनि, उहे माण्हू सिर्फ़ु पंहिंजे वक़्त जा आहिनि, मुफ़ाद जा आहिनि। ऐं उहे जॾहिं तव्हांखे छॾे वेंदा, अकेला तव्हां सां इहे गादियूं हूंदियूं, इहे ख़ानदान हूंदव। जेके मुफ़ादी माण्हू आहिनि उहे न अॼु तव्हांजा न सुभाणे थींदा। अॼु तव्हां सां इन जे करे तव्हां इक़्तिदार में आहियो। जॾहिं तव्हांखे ॾुखियो वक़्तु आयो, इनशाअल्लाह तव्हां बि ॾिसंदो, तव्हां बि गवाह हूंदव त ख़ानदानी माण्हू पीपुल्स पार्टी सां गॾु बीठा हूंदा। साईं छा आहे को पीराणी गादियुनि जो इतिहाद ठाहिणु पियो वञे कुझु एमएनए एमपीए सां गॾु? अहिड़ी त ॻाल्हि असांखे नज़र नथी अचे। दुआ घुरणु आयो आहे साईं, हुनखे ग़लति वे में न वठो। हे साईं मूंखे हुकुम कयो, आया मूं वटि लॉजिस, जॾहिं मां इलेक्शन खटी, साईं महिरबानी कई उते आया, मूंखे चयूं साईं मां हिते दुआ न घुरंदुसि, मां रानीपुर अची घुरंदुसि। हे साईं मूं ते महिरबानी कई आहे दुआ जी, ऐं उनखे उन वे में तव्हां न वठो। हे गादियूं अगरि गॾु थियनि त गादियूं बहितरु आहे। अदा 4 माण्हू जी इज़त आहियूं असां, 4 माण्हू असांजी ज़िमेदारी, असां उन्हनि जी ज़िमेदारी आहियूं। अगरि असां उन्हनि जी ज़िमेदारी न खणंदासीं, उन्हनि जो भलो न सोचींदासीं, केरु सोचींदो? पोइ त हर को तिर वितर थी वेंदो। पोइ अॻ में सिंध जो हाल तव्हां ॾिसो था। आसिफ अली ज़रदारी सदर पाकिस्तान आहे, बिलावल भुट्टो चेयरमैन आहे पार्टी जो। हू छा नथो सम्झे त पीपुल्स पार्टी खे जेको आहे सो नुक़सानु पियो थिए? जेके अहम ख़ासि माण्हू आहिनि उहे मूंसां नाराज़ आहिनि, उन ते उनजी नज़र न पई पवे। जेको आहे ज़रदारी साहब प्रेसिडेंट थी वियो आहे, प्रेसिडेंट हाउस में आहे, साईं खे ॿिया वॾा कम आहिनि। हीउ सॼो कुझु साईं जॾहिं इंसान
पंहिंजनि खे जेसिताईं गॾु न कंदो नी उहो बिलावल साहब खे गॾु करिणो आहे, पंहिंजनि खे संभालणो बिलावल साहब खे आहे। आसिफ ज़रदारी साहब हिन महिल मसरूफ़ आहे ऐं उन्हनि खे वधीक सोचणु घुरिजे, एक्शन वठणु घुरिजे ऐं पंहिंजनि खे पंहिंजो करणु घुरिजे। बाक़ी रही ॻाल्हि इहा, जीअं तव्हां चयो त PIA वारी साईं ॻाल्हि कई, तव्हांखे शायदि अॼु मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां जेका अॼु ताईं कंहिंखे ख़बर न आहे। तव्हांखे ख़बर आहे त PSO जी प्राइवेटाइज़ेशन कीअं रोकी? न आहे ख़बर? इहा 2005 में 6 में तव्हां वञी चेक कयो, सुप्रीम कोर्ट में हे गुनहगार तव्हांजो वियो हो जंहिं प्राइवेटाइज़ेशन जे ख़िलाफ़ु उते लिखराए वरितो त इहा प्राइवेटाइज़ न थींदी सुप्रीम कोर्ट में। ओॾी महिल जस्टिस जावेद इक़बाल हो, उहो वेठो आहे ज़िंदा मिसाल। असां उन्हनि मां न आहियूं जो पढ़ायूं पाण खे शो कयूं। असां मुल्क जा ख़ैर ख़्वाह आहियूं, तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहियूं। तव्हां हिन शइ जा गवाह आहियो त मां हमेशह ख़ामोश थी पासे ते वेठो हूंदो आहियां। असांजे ख़िलाफ़ु कोई कुझु बि कंदो आहे, सब्र करे बर्दाश्त करे वेंदा आहियूं। इन जे करे त फ़ैसिलो अलाह वठंदा ऐं अलाह सां बहितर फ़ैसिलो करणो आहे।